न त मां ग़रीब आहियां, मां इन FIR तो विथड्रा थी सघां थो बसि। मूंखे खां भाउ अमानत मोकिली हुई 2000 रुपया, त कोई बि तव्हांजी नज़र में मुस्तहिक हुजे त तव्हां हीअ न कजो। हीअ 2000 रुपये राशन मां तव्हांजे लाइ वठी आयो आहियां। प्लस में हिकिड़ो ॿियो भाउ असांजो हुयो जेको नालो त न ॿुधाईंदो, अलाह खाफ़री न उन भाउ खे बि, उहो बि ग़रीबनि मिसकिननि जी ख़िदमत कंदो रहंदो आहे वसार। उन्हनि ही 1000 रुपयो अमानत मोकिली हुई मूं ॾे, त इहा बि कंहिं मुस्तहिक ॾिजो। अॼु सम्झां थो त हीअ सभ खां पहिरियां तव्हांजो हक़ आहे, बिस्मिल्लाह कयो। हीअ 1000 तव्हांजो, हीअ राशन जंहिं भाउ UK मां अमानत मोकिली आहे, ॿिए भाउ मोकिली, उन लाइ छा चवणु चाहींदो? दोस्तों, अपने लिए तो सब ही जीते हैं इस जहां में, है जिंदगी का मकसद औरों के काम आना। इन भाउ ही सरफ, ही साबुण वेंझण जो, ही कपिड़नि धोइण जो, ही तव्हांजो अटो, ही तव्हांजो चांवर, ही बिल 2000 रुपये जो। अस्सलाम वालेकुम भाउ असदुल्ला। वालेकुम अस्सलाम ब्रदर। भाउ असदुल्ला, इन खां पहिरियां जो सवालनि जो सिलसिलो शुरू कयां, सभ खां पहिरियां त मां माज़रत ख़्वाह आहियां जो तबियत में बहितरी न हुई। न्याणी असांजी दुआ सां खे जिनसी दरिंदगीअ जो निशानो बणायो वियो, उन्हनि खे बि इबरतनाक सज़ा मिली। आख़िर ही केस किथे पहुतो आहे ऐं असांजी माज़रत बि पहिरियां सभ खां पहिरियां क़बूल कजो। अहिड़ी का ॻाल्हि न आहे, वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां आयव, लख थोरा। ऐं मूंखे पाण तव्हांजो ओसियोड़ो वॾो हुयो जो जिते साफ़ी बिरादर में सभु दोस्त हुजनि उते सलीमुल्लाह खे ॻोल्हींदा पिया वतऊं, पर अलाह साईं समीउल्लाह खे जेको आहे, बल्कि सलीमुल्लाह खे अलाह साईं शफ़ाए आजिला ऐं शफ़ाए कामिला ॾींदो, अलाह साईं हुनखे सिहत ॾींदो। बाक़ी ॻाल्हि आहे जीअं ताणी त केस किथे पहुतो, त जिते अवां छॾियो उते ई आहिनि। अदियूं अब्दुल लतीफ़ शइ चए माग न मटाइनि, जे ॿिए दरवाजा आहिनि त कॾहिं कांगनि खे ॾियां। ॻाल्हि ईअं आहे त सिलसिलो जेको आहे सो उहो FIR जो जेको हुयो, उहो पुलिस जे बकोल हिकिड़ो माण्हू उन्हनि चवनि था त मरकज़ी मुजरिम हुयो, उहो उन्हनि मारे छॾियो। बाक़ी ॿियो जेको आहे सो अञा ताईं काई बि पेशरफ़्त न थी सघी आहे, ऐं असुल में उहा इन करे बि न थी सघी आहे त FIR जेका जेको कुझु FIR में लिखियो वियो आहे उन मां असां मुतमइन न आहियूं। हाणे FIR में जेको लिखियलु आहे उन मां जॾहिं असां मुतमइन न हूंदासीं ऐं वरी उहा ई FIR खणी करे असां कोर्ट में हलूं, त पोइ जंहिं FIR में असां मुतमइन ई न हुजूं, वरी उनखे कोर्ट में वठी हलूं त उन मां असांखे नतीजो सुठो न मिलंदो। असल में ॻाल्हि ईअं आहे त असां इन करे कोर्ट मां बल्कि FIR मां मुतमइन न आहियूं। त FIR जेका आहे उहा मुंहिंजे साले जे नाले ते कटी आहे, ऐं उन खां अलावा उन FIR में जेके गवाह ॾिना अथऊं उहा मुंहिंजी भेण ऐं मुंहिंजी घरवारी जेका आहे उहा ॾिनी अथऊं गवाहीअ में। हाणे असांजे लाइ इहो सुवालु आहे त कॾहिं कॾहिं कोर्ट जा केस आहिनि उहे 10-10 साल बि हलंदा आहिनि, 5-5 साल, 8-8 साल बि हलंदा आहिनि। हाणे 5 सालनि में, 8 सालनि में या 10 सालनि में जेतिरो वक़्तु बि कोर्ट में केस हलनि, त जेकॾहिं 100 मरतबा कोर्ट सुनवाई करे त 100 मरतबा मां पंहिंजी घरवारी बि ओॾांहुं वठी वञा ऐं पंहिंजी भेण बि ओॾांहुं वठी वञा, जॾहिं त इहा शइ मूंखां हिकिड़ी जेको आहे नामुमकिन थींदी, छो जो मूं वटि अफ़रादी क़ुवत जेको आहे कोन्हे का। मां घरवारी बि गवाह करी कोर्ट में वठी वञा, भेण बि, त पोइ मुंहिंजनि मासूम बचड़ा आहिनि, 6 बचा मुंहिंजा स्कूल पढ़ंदा आहिनि, उन्हनि खे केरु संभालींदो? ही घर जो हेॾो सारो सिलसिलो आहे, उन्हनि खे केरु संभालींदो? हिननि त तकड़ में बसि पंहिंजे प्रेशर खे ख़तमु करण जे लाइ तकड़ में आया ऐं चऊं त वारिको असांखे बसि अंगूठा ॾियो त असां सभु कुझु FIR बि पंहिंजो पाण था लिखूं। अच्छा, पोइ हिन बारे में तव्हां खां राय न वरिती वई? न मां हुयमि ICU अंदरि, मुंहिंजी छोकिरी पई ICU में, इंतिहाई नगहदाश्त वारो वार्ड हुयो। असां छा था ॻाल्हाए सघूं? असां त कुझु ॻाल्हाए न पिया सघूं। उहा अदड़ी असांजी नंढड़ी अंदरि आहे, असांखे रत जे अरेंजमेंट में लॻा पिया हुयासीं। पोइ असांखे हक़ीक़त इहा ई आहे त असां त सही माना में उन्हनि सां ॼण त ॻाल्हायूं बि कोन पिया। बसि असां चऊं पिया त बसि अचनि था असांखां सही था वठनि, त भले अंगूठा ॾेई जान छॾाए हाले हिननि खे भॼाए पुलिस वारनि खे, त असां पंहिंजी नंढड़ी छोकिरी जेका आहे उहा असां रिकवर करे वठूं। पर पोइ थियो ईअं जो असांजी जेका FIR थी आहे उहे बि असां उते लाड़काणे में जेको आहे उते आयो हुयो, SHO साहिबु बि उते आयो, उते ई जेको आहे माना कटी आहे। बाक़ी FIR में त वरी ईअं लिखियलु आहे त 3 बजे असां वटि आया हा, उते ॿिया माण्हू छॾे करे असां वटि आया, असां वटि कटराई अथऊं, अहिड़ी का ॻाल्हि न हुई। असां इन करे ई मुतमइन न आहियूं जो FIR सही जेको आहे मतिलबु त न कटी आहे। पोइ इन अहिड़ी FIR जे बुनियाद ते हाणे असां छा हली कोर्ट खे हली परसूं। चलो इहे त कानूनी ॻाल्हियूं थियूं। हाणे मूंखे इहो ॿुधायो त हिकु फ़क़ीर सिफ़त न्याणी बिल्कुलु स्टेडियम में हादसो थियो, इहो दरिंदगी जो निशानो बणे? बिल्कुलु उहो ईअं ई थियो त जेको आहे सो
इहो वाक़ियो जेको आहे स्टेडियम में ई थियो आहे, जो मूंखे वीडियो ॾेखारी वई हुई, जेका वीडियो जंहिं माण्हूअ खे उन्हनि मारियो आहे उहे हिकिड़ी वीडियो खणी आया उनजे नाले सां। पोइ हाणे अलाए उहो पाण हुयो या को अॼुकल्ह AI टेक्नोलॉजी बि निकिरी पई आहे, या उहा हुई या वाक़ई रियल माण्हू हुयो वल्लाहु आलम बिसवाब। असांखे हिकिड़ो वीडियो ॾेखारियो वियो, उन वीडियो में उन मुलज़िम पंहिंजो नालो बि खयो, पंहिंजो उर्फ़ यानी निकनेम बि पंहिंजो ॿुधायईं, पंहिंजे पीउ जो नालो बि ॿुधायईं, ऐं प्लस में हुन हिकिड़े ॿिए माण्हूअ जो नालो बि जेको आहे माना खयो, त उहो मूंसां शरीक जुर्म आहे। जी जी। ऐं इहो असां स्टेडियम में कार्रवाई कई आहे। हाणे इहा वीडियो खणी आयो जंहिंजा असां 5 गवाह आहियूं, 4 त असां पंहिंजे पाण में हुयासीं, मुंहिंजो सालो, मुंहिंजी भेण, मुंहिंजी घरवारी ऐं मां। हिकिड़ो असांजो ॿियो बि ब्लाइंड दोस्त हुयो जेको असां सां गॾु आयो, उहो स्पेशल एजुकेशन में कमु कंदो आहे, असांजो दोस्त आहे, उहो बि आयो, उन बि उहे शयूं जेको आहे माना ॿुधियूं। पोइ असां हुनखे ईअं चयोसीं SHO साहिब खे, त सर ठीकु आहे, हीअ जेकॾहिं पंहिंजो पाण एतिराफ़ करे बि अथो बक़ौल तव्हांजे, हीअ बि तव्हां ई वठी आया हो, तव्हां ई खणी आया हो, असां न कयो आहे, पर ठीकु आहे, हिनखे जेको आहे असां आन कयूं था, ऐं हिनखे तव्हां रखो DNA जे लाइ, हिनखे कोर्ट में वठी हलो। हे भले जेकॾहिं सॼे रतिद्रे जा नाला थो खणे त सॼे रतिद्रे खे तव्हां जेको आहे अंदरि कयो, पर जेकॾहिं कंहिंजा नाला नथो खणे त लाज़मी बि न आहे जो तव्हां हा माना उहा बि न थिए। असां इहो हुनखे चयोसीं, पर थियो ईअं, ख़बर इहा पई त उहो राति जो 3:30 बजे, राति जो 3:30 बजे उहो पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो, ऐं अदड़ी मुंहिंजी जेको आहे माना 5 वेचारीअ दम ॾिनो। छा था सम्झो जॾहिं इहो तव्हांखे ख़बर बि पई त भई हाणे जेको नॉमिनेटेड हुयो हिन मामले में उहो मुक़ाबले में मारिजी वियो आहे, उन खां बाद महसूसु थियो त हाणे मूंसां इंसाफ़ु थियो, न्याणीअ सां इंसाफ़ु थियो? यार ॾिसो न, उहो इंसाफ़ु तॾहिं ते आहे जॾहिं मूंखे SHO ख़ुदि मूं वटि अची करे मूंखे इतमाद में वठे हा त बाबा असां तोसां तुंहिंजो कमु ओके कयो आहे, या SSP लाड़काणो ख़ुदि पाण अचे हा, या उहो दुआ घुरणु अचे हा, या DIG लाड़काणो उहो ख़ुदि पंहिंजो पाण अचे हा, उहे इतमाद में वठनि हा। हिते बाबा मां रड़ियूं करे करे बाकारे थकिजी पियो आहियां, हुननि जे कननि ते का जूअं ई नथी चुरे जेको आहे त बाक़ी हा इहो 1-2 माण्हू आया, बसि उन्हनि जो इहो ई त हवा माण्हू त हिकिड़ो पुलिस मारियो आहे न, अञा वधीक छा करे जेको आहे तो, अरे बाबा उहो वधीक जेके ॿिया नाव आहिनि या वधीक इन्वेस्टिगेशन वग़ैरह तव्हां कयो, बाबा तूं नाव ॾे न असांखे, हाणे मां काॾो नाव ॾियां, मां कंहिंखे सुञाणियां जेको आहे तो। पोइ इन करे हक़ीक़त इहा आहे जेकॾहिं इहे अचनि हा त पोइ खणी इहा ॻाल्हि कजे हा त ठीकु आहे मूंखे मुतमइन कयो, मूंखे कंहिं मुतमइन ई न कयो आहे त मां कीअं हरूभरू अंबे ते मुतमइन थियां। हिकु शख़्स अखियुनि खां आबीन, ॿियो हिकु फ़क़ीर सिफ़त न्याणी, उन सां उहा दरिंदगीअ जो निशानो बणिजी वञे, वरी उन जे वारिस खे चइजे जेको हीअ अखियुनि सां दुनिया ई नथो ॾिसो, उनखे चइजे त हाणे तूं नाला ॿुधाए त ॿिया कहिड़ा हुया। भई जेके नाला तव्हां जेको माण्हू मेन किरदारु हुयो उहो जेकॾहिं इबरतनाक उनखे सज़ा तव्हां ॾियो था त इहो फ़र्ज़ु बि तव्हां ते हुयो न, त उहे माण्हू बि तव्हां ज़ाहिर कयो, हीअ ज़ाहिर कंदा। बाक़ी हाणे त ॻाल्हि ॿुधो, इन खां बाद जॾहिं हीअ वाक़ियो सभु कुझु थी वियो आहे, अॼु ॾिसां थो महीनो फिरी आयो आहे, महीने खां ई थधो विछो पियो आहे, अॼु बि तव्हां वटि सिलसिलो दुआनि जो सिलसिलो जारी आहे। अॼु बि मूंखे ख़बर पई त काफ़ी सारा महिमान तव्हां वटि आया दुआ घुरण जे लाइ, उन सलीमुल्लाह बि हिकु आहे। हाणे सिर्फ़ु सवालु तव्हां खां इहो करिणो हुयो मूंखे त हीउ जेको बि ओवरऑल मैटर थी चुको आहे हिन महिल, इन में सेटिस्फाई आहियो? ॾिसो, मां हिन वक़्तु ताणी जेको गवर्नमेंट जे तरफ़ खां थियो आहे उन मां त मां सेटिस्फाइड न आहियां। बाक़ी जेका सिंध आहे, मुख़्तलिफ़ सियासी सियासी तंज़ीमुनि जा, समाजी तंज़ीमुनि जा, या क़ौम परस्त अॻवान आहिनि, सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि, शहरी इतिहाद जा माण्हू आहिनि, उहे अचनि था, इन में मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थी थिए या उन्हनि जी महिरबानी आहे। इहो हिन वक़्तु ताणी अॼु 27 ॾींहुं आहे मुंहिंजी न्याणीअ खे, अॼु 27 ॾींहुं, 13 तारीख़ ते, जुलाई जी 13 तारीख़ ते सुबुह जो 5 बजे मुंहिंजी न्याणी अखियूं ॿूटियूं पंहिंजो दम धणीअ हवाले कयो, त अॼु 27 ॾींहं थी विया, त इन्हनि 27 ॾींहंनि में शायदि को अहिड़ो ॾींहुं हुजे जंहिं ॾींहुं दुआ न थी हुजे, इन दुआ जी दुआ पई थी हले सर। अच्छा न, इन खां जीअं तव्हां ॻाल्हि कई त काफ़ी माण्हू आया असां वटि, हिते दुआनि जो सिलसिलो हले पियो, ताज़ियत जो सिलसिलो हले पियो, हिन हवाले सां सियासी माण्हू तव्हां वटि हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी क़यादत वग़ैरह में कोई आयो तव्हां सां? त हिन वक़्तु ॾुखे वक़्तु तव्हां सां गॾु आहियूं। ॾाढी भली ॻाल्हि कयव। उहो असल में छा आहे त जेका लोकल क़यादत हुई उन में स्पेशली भाऊ मुनीर साहिबु जेको आहे माना उहो आयो हो, उहो अदड़ीअ ॾे ओॾहें बि आयो हुयो, ऐं उन माली सहायता बि कई असांजी, ऐं उन वक़्त में पोइ हुन पंहिंजे तरफ़ खां ॾिना या पीपल्स पार्टी जे तरफ़ खां ॾिना, बहरहाल 25,000 रुपया उन वक़्त में मदद बि कई, ऐं नंढड़ीअ जे लाइ वरी 3 देगियूं जेको आहे सो हुन माना चांवरनि जूं बि ॾिनियूं, माना एतिरी हुन हेल्प कई हुई।
बाक़ी ॿी कंहिं बि क़िस्म जी काई बि हिकिड़ी जीअं हेल्प थींदी आहे उहा जेको आहे माना न बाक़ी रते दरे आहे त पावा सॾाईंदड़ त खोड़ सारा किरदार आहिनि अहिड़ा किरदार आहिनि तव्हांजो नालो आहे हिते शहर में ॾाढा माण्हू मूं ॾे बि अचनि था आवा फलाणा जो वई घणा ॾेई हुई फलाणे जो आई हुई घणा ॾेई हुई त मां माण्हुनि खे चवंदो त ना छो भला मां नानी न्याणीअ खे मारे करे को पैसनि जो दुकान त कोन खोलियो आहे न असल में ॻाल्हि इहा आहे त कंहिंजे बि तरफ़ खां काई बि माना सहायता न थी आहे अगरि जेकॾहिं पंहिंजी सिटीअ मां सहायता कई आहे त सार संभाल लधी आहे त उहा भाऊ मुनीर जलवानी about 25,000 25,000 रुपया बिल्कुलु टे देगियूं महिमाननि जो सिलसिलो 27 ॾींहंनि खां जारी आहे माना ईअं त मरे जिन जो ख़र्च बि तिन जो ईअं ई थो थिए सर बिल्कुलु ईअं ई थो थिए असल में मां तव्हांखे ॿुधायां भाऊ एजाज़ अहमद लगारी बि जेको आहे माना मूं वटि आयो हुयो उहो सिर्फ़ु आया मां त ईअं ई चवंदुमि सखणा हवाला ई कटे विया छो त मूंसां जॾहिं मां त ईअं ई चवंदुमि न त सखणा हवाला ई कटे विया मां ईअं न चवंदो की मूंखे पैसा ॾियनि पर घटि में घटि मुंहिंजी ॻाल्हि जी ताईद कनि या मुंहिंजी हिमायत कनि तॾहिं वॾी ॻाल्हि आहे बहरहाल उहे मूं वटि आया हुआ जेको आहे सो छा था सम्झो ही मुआशिरो हिकु जीअं मां पहिरियां ज़िक्र कयमि त हिकिड़ी फ़क़ीर सिफ़त न्याणी उन सां ज़ुल्म कोई महफ़ूज़ कान्हे ॿाहिरि निकिरूं था चोरियूं फुरियूं धाड़ा कारोबार एतिरे क़दुरु माना तबाह थी विया आहिनि जो यकीन कयो जेके माना हिते ॼाया हुया उहे शहर छॾण जो था सोचनि ऐं मसवाड़नि जे हवाले करणु था चाहिनि जेके माना हिते मसवाड़ी थी आया हुया फिल डे टाइम ते इहो असली वारिस त भाऊ शहर छॾणु था चाहिनि इन माहौल में छा था सम्झो अॻिते असांजो वक़्तु कीअं गुज़रंदो जेके जिन जी पैदाइश हितां जी थियल आहे ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रंदो असां त खेॾियासीं बि हिते ॼावासीं बि हिते असांजी जनम भूमि आहे असांजी त और बि हिते हिन घर में ई पूरियल आहे हाणे असां त हिन वक़्त में इहो था सोचूं त ख़ुदा न ख़ासिता जेकॾहिं 2-4 माण्हू निकिरी बि पवनि था पोइ त इहे मेड़ियूं थींदियूं वटसट थींदी असां त ग़रीबनि जे लाइ जीअण बि झंझट थी वेंदो मां जा 6 बचा हिते पढ़ंदा मां पाण परेशान आहियां मां वञा त आख़िर काॾे वञा सो हक़ीक़त इहा आहे त रतो देरे जो माहौल हिन वक़्त में बेरूत बणिजी चुको आहे रते देरे जे माहौल में हिकिड़ी हथ सां क्लासिफिकेशन दर्जाबंदी पैदा कई वई आहे माना कुझु अहिड़ा एलीट क्लास जा जेके माण्हू आहिनि सो कानून बि उन्हनि जे लाइ हरकत में ईंदो ऐं जेको आहे माना उन्हनि जे लाइ ई कानून आहे बाक़ी जेके एलीट क्लास खां वरिती आहिनि ग़रीब आहिनि मिसकिन आहिनि असां पर हिकिड़ा हा बेपहुच माण्हू पुअर माण्हू जेके आहिनि उहे त बाबा पुलिस जी गाॾीअ खे ॾिसी बि हाली त टिजी था वञनि त किथे नोड़ीअ मां नांग उठाए ॻीचीअ में न पाराइनि सच त इहो ई छा था सम्झो हिन इहा बहितरीअ तरफ़ त नथा वञूं न बिल्कुलु बहितरीअ तरफ़ नथा वञूं मां रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजी आला क़यादत खे स्पेशली पीपल्स पार्टी जी क़यादत खे जेका उहा क़यादत जेके असांजा MP आहिनि ऐं असांजा MNA आहिनि प्लीज़ ख़ुदा रा रते दरे जे माहौल खे बहितर बणायो ऐं रतोदर जे माहौल हालांकि तोणी जे सेफ सिटीज़ कैमराऊं बि चवंदा CCTV कैमराऊं बि लॻल आहिनि बाबा जन उहे जेकॾहिं लॻल बि आहिनि त पोइ बि हीअ आहे ॾींहुं हिकु न ॿियूं ख़बरूं इहे छो थियूं हलनि छाजे करे था जेको आहे माना ॿुधो हिन जो मक़सदु ईअं आहे मुंहिंजी नज़र में त मां सां इंटरव्यू कयां तव्हांखे रतोदरो अधूरनि तरक़ियाती मनसूबनि जो गढ़ आहे बिल्कुलु तव्हां स्टेडियम जो मनसूबो ॾिसो तबाह थी वियो बस टर्मिनल वारो मनसूबो तव्हांजे हाणे तबाह थी स्टेडियम त हिन वक़्त में ईअं करे सम्झो त आमाज गाह बणिजी चुकी आहे उते तक़रीबन उहो नशाई क़िस्म जा माण्हू मंशियात क़िस्म जा माण्हू उते माना उनजे कंहिं बि क़िस्म जो को बि लुक आफ्टर कोन्हे कोई बि उते हिकिड़ी जांच पड़ताल कोन्हे का साईं रुगो इहो न आहे तव्हां कॾहिं बि भले कंहिंखां पुछा कराईंदो क़ब्रिस्तान ॾे वेंदो जेको असांजे अबनि ॾाॾनि जो क़ब्रिस्तान आहे उते सरेआम इहा शइ हले थी उते इहा शइ हले थी ऐं उते त अशर अहिड़ो लॻो पियो आहे त मां हिन मीडिया जे तवसुस सां ख़ासि करे पंहिंजी तालका चेयरमैन खे मां इहा रिक्वेस्ट कंदुसि ऐं तालका बाडीअ खे TMO साहब खे बि त तव्हां थोरो महिरबानी करे पंहिंजे हिन क़ब्रिस्तान रते दरे वारे ते बि ध्यानु धरियो यकीन ॼाणियो मां पंहिंजी न्याणी दुआ ॾे वेंदो आहियां मां पंहिंजे घरों जेको आहे सो फ्रिज मां 2 गुगियूं कढी वेंदो आहियां 2.5 लीटरनि वारियूं इहे बोतलनि वारियूं जेके आहिनि उहे पंहिंजे हितां भरी वेंदो आहियां मोटरसाइकिल ते वरी उहे ई हारे करे दुआ घुरी वरी मोटी न उते पाणी भरण जे लाइ को नलको बि कोन था छॾनि तव्हांजे भाउ सलीमुल्ला उते हणाया न उहे बि चोरी थी विया बिल्कुलु जेकॾहिं हाणे 2 माण्हू 3 जेकॾहिं उते रखियल हुजनि पाबंदीअ सां ऐं 6 माण्हू आहिनि पर उनजे बावजूद बि इन्हनि जूं जेकॾहिं 6 महीना पघारूं बंदि कनि या 2 महीना पघारूं बंदि कयो त ॾिसो त कीअं त सॼो महीनो ओके थिए कानून पास थींदो आहे त भाई SHO खे चयो वेंदा तुंहिंजे जेको इलाइक़े में अगरि कोई ॾोह क्राइम थींदो तोखां वठंदासीं पोइ हिननि खे बि सुभाणे इहे पाबंदि कयो भई चोरी थींदी असां तव्हां खां वठंदासीं यकीन ॼाणियो जंहिं बि
शइ में हथु विझंदव रतीदरे में तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी बेकसी ऐं यतीमी महसूसु थींदी। पोइ उहे तव्हांजा तालीमी इदारा हुजनि, तव्हांजा जेको आहे स्कूल हुजनि, तव्हांजा ग्राउंड हुजनि। ओवरऑल इहे शयूं ने तव्हां न्याणी दुआ जे टॉपिक ते मां वरी थोरो फिरां थो, छो त काफ़ी सारा अगरि इन इशूज़ ते वञा त पोइ त सॼो ॾींहुं वटि प्रोग्राम मां कंदो आहियां। मेन हिन महिल मां हाईलाइट करणु आयो आहियां त न्याणी दुआ जो मसइलो वरी हाईलाइट कयूं। ॾिसो, न्याणी दुआ जो इशू थियो, उनखे किथां जेको आहे रेफर कयो, सभ खां पहिरियां खणायो वियो तव्हां तालका अस्पताल, राइट? खयोंसीं बि असां पंहिंजो पाण ई, तव्हां खयो, ठीकु। कोई तव्हांखे पहिरियां फैसिलिटेट न कयो त कोई एम्बुलेंस अॻे कई? न न न न न न कुझु बि न, कुझु बि न। वरी तालका अस्पताल वञो था, वरी त रेफर लेटर था ठाहे ॾियनि, वञो तव्हां लाड़काणे खणाए वञो। यार नांग जो डंगेल थो अचे, ॻोठणो थो अचे, उहो तालका अस्पताल अचे, तालका अस्पताल में लेटर ठहे, उहो तव्हां लाड़काणे मोकिलियो, तेसि ताईं बचंदो किथे? बसि ॻाल्हि त इहा ई आहे। 4.5 कलाक अदड़ी हिते ई, उन खां बाद में वरी पोइ मूंखे डॉक्टर गुडा शाह पंहिंजी एम्बुलेंस ॾिनी, लखाफरी न हुनजी, हुन एम्बुलेंस ॾिनी, पंहिंजो माण्हू बि ॾिनई मूंखे उते ट्रामा सेंटर ताणी मूंसां हलिया छोकिरी जेको आहे मतिलबु त मूंसां छॾे लखाफरी न अगरि उहे फेवर कनि था, पर तव्हां रतीदरे वासी स्पेशली सिंध वासी सभिनी खां मुंहिंजो सुवालु आहे, असांजे तालके में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे अबाणे तक रतोदरे में जेकॾहिं इस्पताल आहे, उते पेशेंट खे वठी वञनि, ज़्यादतीअ जो निशानो बणियल उन न्याणीअ खे उते वठी वञनि, 4 कलाक 4.5 कलाक उते इंक्वायरी थिए, उन खां बाद उनखे एम्बुलेंस प्रोवाइड कई वञे, पोइ उनखे लाड़काणे मोकिलियो वञे, उते वरी फॉर्मेलिटीज़ अलॻि थियनि, वरी उते 2-3 कलाक ॿिया लॻनि, न्याणी बचंदी न। बिल्कुलु बिल्कुलु, पर मूंखे ईअं लॻो ॼण त को हथ सां ई बसि मूंखे त उते ई ख़बर पइजी वई त बसि ईअं न बचंदी जंहिं तरीक़े सां इहा असांखे ॿुधायो इहे इस्पतालूं कहिड़े कम जूं? न न इस्पतालूं त हक़ीक़त इहा आहे त असांजे त कम जूं न आहिनि, न न न इहे कोसगर आहिनि। बिल्कुलु साईं, आख़िर में तव्हां आला अख़्तियारनि खे कहिड़ी अपील करणु चाहींदव? मां हथ ॿधी आला अख़्तियारनि खे इहा रिक्वेस्ट थो कयां, मां मिसकीन आहियां, ग़रीब आहियां, नंढड़ो मुलाज़िम आहियां, मुंहिंजी पघार सिर्फ़ु 40-42 हज़ार आहे, मां तक़रीबन 12 भातियुनि खे पालण वारो अकेलो शख़्स आहियां। ही मुंहिंजी न्याणीअ सां ज़ुल्म थियो आहे, इहा न्याणी बि मूं ख़ुदि पंहिंजो पाण पाली ही आहे, हिन जी अम्मा जेका इहा बि मस्तानी आहे। हाणे ही जेका FIR आहे, असां चाहियूं था त इहा पुलिस पंहिंजी मुदयत में कटे, वसीला बि उन्हनि वटि आहिनि, गवर्नमेंट वटि आहिनि, ॻोल्हे बि गवर्नमेंट सघे थी। मां हिन FIR सां जेको आहे मतिलबु त केतिरो वक़्तु हलंदो, मुंहिंजे मथां काई बि दॿ ईंदी, का भीड़ ईंदी, मां थी सघे थो मथां फिसी पवां, मुंहिंजा मासूम नंढड़ा बचड़ा आहिनि। ख़ुदा रा एतिरो ज़रूरु मूंसां महिरबानी कयो त हीअ जेका FIR आहे इहा पुलिस जी मुदयत में मूंखे कटराए ॾियो। IG साहब, SSP साहब ऐं DIG साहब, मां तव्हांखे हथ जोड़े अपील थो कयां। भेण फरियाल जा बि माण्हू मूं वटि पहुता, उन जा बि न्यापा सनीहा मूं वटि पहुता, भेण जी बि वॾी महिरबानी। चयूं त भेण जॾहिं बि तो वटि ईंदी, भेण तूं मुंहिंजे ॻोठ जी MPA आहीं ऐं भाउ बिलावल वारा असांजा MNA आहिनि, त ॾिसो तव्हां पर्सनली इन शइ में एफर्ट्स वठो, मुंहिंजी हीअ जेका FIR आहे इहा पुलिस जी मुदयत में कटायो, त जीअं ही केस जेको आहे उहो ATC में हलियो वञे। हिननि ॼाणे वाणे मुंहिंजे केस खे बिगाड़े करे फ़ौजदारी केस बणायो आहे, जॾहिं त हीउ मुंहिंजो ATC जो केस आहे। पुलिस जेकॾहिं मुदयत पंहिंजे में FIR कटींदी त हीअ ऑटोमेटिकली केस जेको आहे उहो ATC में बि हलियो वेंदो ऐं उन जा ख़र्च बि मूंखे घटि करणा पवंदा, न त मां ग़रीब आहियां, मां इन FIR तो विथड्रा थी सघां थो। बसि सर, मां ईअं ई चवंदुसि। अदा, जीअं तव्हां मुंहिंजा प्रोग्राम ॿुधा हूंदा या दोस्तनि तव्हां सां शेयर कयो हूंदो त सलीमुल्लाह ग़रीबनि मिसकिननि जी ख़ासि करे ख़िदमत कंदो रहंदो आहे। जीअं हिकिड़ो सहाफ़ती फ़र्ज़ु अदा कयां पियो, ईअं हिकिड़े नंढड़े सोशल वर्कर जो बि किरदारु अदा कयां पियो। इन हवाले सां असां ॾे UK खां भाउ अमानत मोकिली हुई 2000 रुपया, त कोई बि तव्हांजी नज़र में मुस्तहिक हुजे त तव्हां हीअ न करिजो। हीअ 2000 रुपए राशन मां तव्हांजे लाइ वठी आयो आहियां। प्लस में हिकिड़ो ॿियो भाउ असांजो हुयो, जेको नालो त न ॿुधाईंदो आहे, लखाफरी ना, उन भाउ खे बि, उहो बि ग़रीबनि मिसकिननि जी ख़िदमत कंदो रहंदो आहे, वसार। उन्हनि ही 1000 रुपया अमानत मोकिली हुई मूं ॾे, त इहा बि कंहिं मुस्तहिक ॾिजो। अॼु सम्झां थो त हीअ सभ खां पहिरियां तव्हांजो हक़ आहे, बिस्मिल्लाह कयो। हीअ 1000 तव्हांजो, हीअ राशन जंहिं भाउ UK मां अमानत मोकिली आहे, ॿिए भाउ मोकिली, उन लाइ छा चवणु चाहींदो? दोस्तों, अपने लिए तो सब ही जीते हैं इस जहां में, है ज़िंदगी का मकसद औरों के काम आना। इंसान ऐं माण्हूअ में इहो ई फ़र्क़ु हूंदो आहे त माण्हूअ जा पंहिंजा ॾंद माण्हू जे पंहिंजे लाइ कमु कंदा आहिनि, पंहिंजी दिलि पंहिंजे लाइ कमु कंदी आहे, पंहिंजो दिमाग़ु पंहिंजे लाइ कमु कंदो आहे। इंसान में इहो फ़र्क़ु हूंदो आहे जो दिलि मुंहिंजी हुजे धड़के ॿिए जे लाइ,
ऐं आवाज़ु मुंहिंजो हुजे पर बुलंद कंहिं ॿिए जे लाइ थिए, अहसास मुंहिंजा हुजनि पर तड़पनि कंहिं ॿिए जे लाइ, जज़्बा मुंहिंजा हुजनि पर जेको आहे सो कंहिं ॿिए ते जेको आहे सो अखियूं मुंहिंजियूं हुजनि रोअनि कंहिं ॿिए जे दर्द ते, इहा हूंदी आहे इंसानियत। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां इहा एतिरी हेल्प कयो था, ईअं हर माण्हूअ जी हेल्प कंदा ईंदा कयो, असांखां वधीक बि मुस्तहिक माण्हू आहिनि। ऐं ॾाढी इहा ॻाल्हि सलीम लाइ तव्हांजी वणी त बग़ैर नाम ॾसण जे हेल्प कनि था, इहो अलाह साईं इन्हनि जो अजुर ॾेई सघे थो। न त अॼुकल्ह त ॾेखाव ॾाढो घणो थी पियो आहे, हीउ थोरो या जेको कुझु बि आहे पर ॾेखाव न आहे। अलाह साईं इन्हनि जी नंढड़ियुनि ख्वाहिशुनि खे पंहिंजी बारगाह में क़बूलु फरमाए। आमीन आमीन। हज़रत जीअं तव्हां ॻाल्हि कई त नालो ज़ाहिर न कंदा, लख आफ़रीन ॾींदो आहियां मां हिन UK वारे भाउ खे, जेको शख़्स वरियनि खां वठी रतिदरी वारनि जी ख़िदमत करे थो। इस्लामी शेखनि ॾे अगरि मां ज़िक्र कयां त तक़रीबन 36,000 ख़र्च कयईं, मस्जिद जा नलका, बोरिंग, कालीन, क़ुर में तख़्ती, अहिड़ा खोड़ प्रोग्राम रुगो UK वारे जा हलंदा आहिनि स्पेशली हिन ते। पर हैरानगी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, सभिनी सिंध वासियुनि खे ॿुधायां त हुनखे सिंधी कोन ईंदी आहे। पर असांजा प्रोग्राम ॾिसी करे हाणे काफ़ी भेरा मूंखे चवंदो आहे सलीमुल्लाह मां थोरी घणी सिंधी सिखी वियो आहियां। छा था सम्झो, अहिड़ी मोहबत ऐं हिकिड़ो ख़िदमत जो जज़्बो जेकॾहिं असांजे रतिदरी वारनि खे बि थी वञे त भाऊ किथे पुॼूं असां, कोई रहिजी वञे को ग़रीब माण्हू। साईं बिल्कुलु न रहिजी वेंदो। रतिदरी वारनि जे लाइ बि मां हिकिड़ी सोची आहे, उहो इहो ई त मां तव्हांजी तवसुस सां हिकिड़ी ॻाल्हि करे थो छॾियां। उहा इहा ई त ॾिसो, हीउ हेॾो सारो वॾो दर्द आहे, एॾो त सूर आहे जेको शायदि मां मरी वेंदुमि बि इहो झको दुआ जो सूर न थींदो। सो हिन दर्द खे ख़तमु करण जे लाइ सो मां जी कोशिशि इहा आहे अॻिते हली करे मां दुआ जे नाले सां हिकिड़ो इंस्टीट्यूट खोलींदुसि, हिकिड़ो तालीमी इदारो जंहिंमें हर क़िस्म जो एब नॉर्मल ॿार उन में पोइ जंगुनि खां माज़ूर हुजे, ज़हन खां माज़ूर हुजे, ज़बान खां गूंगो हुजे, ॿांह खां रूंडो हुजे, मतिलबु जेको बि एब नॉर्मल ॿारु आहे, दुआ जे नाले सां हिकिड़ो सेंटर इनशाअल्लाह मां खोलींदुमि। ऐं रतिदरी वारनि वटि मां ज़रूरु वेंदुमि उनजी फंडिंग करण जे लाइ, त जीअं दुआ जे नाले सां हिकिड़ो असां हिकिड़ो स्पेशल माण्हुनि जे लाइ तालीमी इंस्टीट्यूट, मिसाली इंस्टीट्यूट क़ाइमु करे सघूं। जेको हिन जे लाइ मां काफ़ी प्रोग्राम डिघो थी वियो आहे अॼु, पर मोहबत तव्हां कचहरीअ में एॾो थिए थो, गुफ़्तगू ख़तमु थियण नालो न थी वठे। पर जेको तव्हां ॻाल्हि कई त हिन लाइ इहो ई चवंदुमि, बबुरनि खां तो ख़ैरु घुरे केॾो तयाणो आहे, फ़क़ीरनि खां तो ख़ैरु घुरे केॾो तयाणो आहे। हीअ रतिदरी वारा माशाअल्लाह हिकिड़ी शइ ॼाणींदा आहिनि, माज़रत सां मुंहिंजा लफ़्ज़ खोड़ खे बुरा बि लॻंदा आहिनि, तनक़ीद सोली कंदा आहिनि, बाक़ी किरदारु अदा न कंदा आहिनि। बाक़ी ही सलीमुल्लाह जलबाणी जेके तव्हां पंहिंजे ड्रीम जी ॻाल्हि कई आहे, इहो ही सभिनी सिंध वासियुनि जे आॾो वचन थो कयां। तव्हां जॾहिं बि इहो प्रोग्राम कयो, सभ खां पहिरियां क़दम क़दम सां तव्हां सां सलीमुल्लाह जलबाणी मिलाईंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह वेरी सून जेको आहे स्पेशल चिल्ड्रन अकेडमी जो बि मां आगाज़ कंदुमि, ऐलान कंदुमि, ऐं दोस्तनि वटि मां वेंदुमि, रतायनि वटि बि मां वेंदुसि। मां हाणे ईअं चाहियां थो त हाणे का बि दुआ ईअं रतिदरी में सिसकियूं ॾेई न मरे। हाणे जेका बि दुआ हूंदी, हाणे जेको बि असद हूंदो, हाणे जेको बि एब नॉर्मल ॿारु हूंदो, उन वटि तालीम हूंदी, उन वटि कंप्यूटर हूंदो, उन वटि पंहिंजो इदारो हूंदो जेको उन जी माना सहायता बि करे सघे, उन जी परघुर बि ॾेई सघे। इंशाअल्लाह असांजी दुआऊं तव्हां सां गॾु। तव्हांजी वॾी महिरबानी, लख थोरा।